to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. सिंध में गुज़िरियल ॾींहं खां वक़्फ़े सां जारी बरसात तबाही करे छॾी। सूबे जे गादी वारे शहर कराची में गजगोड़ सां बरसात खां पोइ शहरी ॿोॾि जहिड़ी सूरत हाल। आई चंडीगढ़ रोड, सदर, खारादर, नॉर्थ कराची, मलीर, क़ाइदाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में रस्तनि ते गोॾे जहिड़ो पाणी बीठी वियो। शहरनि खे अचु वञ में सख़्तु ॾुखियायूं। नाज़माबाद ऐं ओझा कैंपस में पाणी घरनि अंदरि दाख़िल। कोरंगी कॉज़वे में बि बरसाती पाणी जमा थी वियो। गुलिस्तान जौहर जे ब्लॉक 3A में मिट्टी जी छिप किरण जे नतीजे में केतिरियूं ई गाॾियूं मलबे हेठि दॿिजी वियूं। सिंध हाई कोर्ट जे अहाते में बि गोॾे जहिड़ो पाणी बीठल। गवर्नर हाउस जे भरपासे वारनि इलाइक़नि में बि पाणी बीहजी वियो। शहरी सख़्तु परेशान। कराची जे बल्दिया टाउन वारे इलाइक़े में मुसाफ़िर बस नाले में किरी पई। रेस्क्यू टीमुनि मुसाफ़िरनि खे बचाए वरितो। सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद में गजगोड़ सां बरसात राङा करे छॾिया। कासमाबाद ऐं लतीफ़ाबाद में हेठाहीं वारे इलाइक़नि में बरसाती पाणी अची वियो। पाणी रस्तनि खे ॿोड़ण बाद घरनि अंदरि दाख़िल। बल्दियाती इदारा बरसाती पाणी निकाल करण में नाकाम। रेलवे कॉलोनी में पाणी घरनि अंदरि दाख़िल। अनाज, हंध, बिस्तरा ऐं ॿियो क़ीमती सामान पाणी में ॿुॾी वियो। हुकूमती मशीनरी बरसाती पाणी निकाल करण खां जवाबु ॾेई वई। इंतिज़ामिया पाणी हेठि आयल इलाइक़नि जे माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल बि न कयो। मीरपुर ख़ास में गुज़िरियल ॾींहं खां जारी बरसात तबाही मचाइण सां गॾु इंतिज़ामिया जी कारकर्दगी जा पोल पधरा करे छॾिया। 170 मिलीमीटर ताईं बरसात पवण बाद पाणी घरनि, दुकाननि ऐं सरकारी ऑफिसिस में दाख़िल। शहर जा रस्ता ऐं घिटियूं पाणी हेठि अचण सबबि शहरी ॿिटे अज़ाब में मुब्तला। सिविल अस्पताल रोड, पोस्ट ऑफिस रोड, मार्केट रोड, महाजर कॉलोनी, हाशिम नगर, सियाल कॉलोनी, पाक कॉलोनी ऐं ॿियनि हेठाहीं वारनि इलाइक़नि में ॿोॾि जहिड़ी सूरत हाल। इंतिज़ामिया रस्तनि ऐं घरनि ऐं ऑफिसिस में बीठल गोॾे जहिड़ो पाणी निकाल न करे सघी। शहरनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि शहरनि खे निंधणको छॾे ॾिनो आहे। टंडो मोहम्मद ख़ान ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल ॾींहं खां जारी तेज़ बरसात जूं तबाहकारियूं। टंडो मोहम्मद ख़ान शहर में इंतिज़ामिया बरसाती पाणी निकाल करण में नाकाम। शहर जे चांदनी चौक, शाही बाज़ार, सीरत नबी चौक ऐं मुख़्तलिफ़ पाड़नि में गोॾे जहिड़ो पाणी बीहजी वियो। शहरी घरनि ताईं महदूद। मटियारी ज़िले में गजगोड़ सां बरसात खां पोइ पाणी घरनि ऐं सरकारी ऑफिसिस में दाख़िल। बरसात मटियारी इंतिज़ामिया जी पतवाइकी करे छॾी। सिविल अस्पताल मटियाणी में बि पाणी बीहजी वियो। रस्तनि ऐं घिटियुनि में पाणी बीहजी वञण सबबि शहरी ॿिटे अज़ाब में मुब्तला। इंतिज़ामिया मशीनरी शहर में बीठल बरसाती पाणी निकाल करण खां जवाबु ॾेई वई। काज़ी अहमद में तेज़ बरसात खां पोइ पाणी घिटियुनि, रस्तनि ऐं बाज़ारुनि में बीहजी वियो। इंतिज़ामिया पाणी निकाल करण जे लाइ कख भञी ॿीणो न कयो।
सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात दौरान हादसनि ऐं वाक़िअनि जे नतीजे में 9 ॼणा फ़ौत। मलीर नदी में चाढ़ बाद ॿारड़े सूदो 2 ॼणा ॿुॾी विया। मलीर जी भैंस कॉलोनी में भित किरण जे नतीजे में नींगर दॿिजी फ़ौत थी वियो। कराची जे इतिहाद टाउन में बिजली जो करंट लॻण जे नतीजे में नारी फ़ौत। हुसड़ी भरिसां ॻोठ मुराद कुलेरी में तेज़ बरसात दौरान घर जी छित किरण सबबि 2 ॼणा अजुल जो शिकार। बदीन जे कड़ियो घंवर में ओताक जी छित किरण सबबि पीरसन दॿिजी फ़ौत। कोट ग़ुलाम मोहम्मद भरिसां ॻोठ महर बूटा में घर जी छित किरी पई, नींगर हयाती विञाए बीठो। ठठे भरिसां कींझर रोड ते सुज़ुकी स्लिप थियण बाद कल्टी थी पई, 1 ॼणो फ़ौत, 3 ॼणा ज़ख़्मी। कराची का हैदराबाद ताईं तेज़ हवा सां बरसात दौरान रेलवे ट्रैक जा मुख़्तलिफ़ हिस्सा पाणीअ में लुढ़ी विया। ट्रेन ट्रैक मुतासिर थियण सबबि कराची खां पंजाब ऐं ॿियनि इलाइक़नि ॾांहुं वेंदड़ ट्रेन्स खे स्टेशन से रोकियो वियो। झिम्पीर, मेटिंग ऐं बुल्हाड़ी में ट्रैक जा पत्थर लुढ़ी वञण सबबि ट्रेन ऑपरेशन मुअत्तल। झिम्पीर रेलवे स्टेशन ते तूफ़ानी हवा सां बरसात दौरान वण ट्रेन मथां किरी पियो। मुसाफ़िरनि में रड़ियूं पइजी वियूं। वण किरण सबबि ट्रेन जी हिक बोगी जा शीशा टुटी पिया। सिंध जे लाड़ ऐं साहिली पट्टी में भी बरसात जारी। बदीन में 87 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। कड़ियो घंवर में गुज़िरियल ॾींहं खां जारी गजगोड़ सां बरसात जा राङा। शहर जो रामा पीर पाड़ो ऐं ग़रीबाबाद कॉलोनी बरसाती पाणी में मुॾल। घरनि ऐं घिटियुनि में गोॾे जेॾो पाणी बीहजी वञण सबबि रहवासी परेशान। घरनि में रखियल अनाज ऐं ॿियो सामान बरसाती पाणी में लुढ़ी वियो। इंतिज़ामिया घरनि मां पाणी निकाल करण लाइ कख भञी ॿीणो न कयो। मीरपुर ख़ास जे तालके कोट ग़ुलाम मोहम्मद ऐं भरपासे में गजगोड़ सां जारी बरसात तबाही मचाए छॾी। कोट ग़ुलाम मोहम्मद शहर में ॿोॾि जहिड़ी सूरत हाल। तालके अस्पताल, पब्लिक पार्क, पुलिस थाणो, बस स्टॉप ऐं सरकारी स्कूल पाणी हेठि अची विया। इंतिज़ामिया पाणी निकाल करण लाइ हंगामी बुनियादुनि ते के उपाउ न वरिता। शहरनि खे निंधणको छॾियो वियो। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में मॉनसून बरसातुनि जो सिलसिलो जारी। सांगड़, खिपरो, दादू, सेवण, शहदादपुर, बुबक, बाजारा ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में वसकारे बाद पाणी रस्तनि ऐं घिटियुनि में बीठल। उमरकोट, पिथोरो, सूफ़ी फ़कीर, ढोरो नारो ऐं आसपास वारनि इलाइक़नि में बि तेज़ बरसात। वोणनि, मिर्चनि ऐं टमाटे सूदो ॿियनि फसलनि खे नुक़सान। आबादगारनि जा मथे ते हथ अची विया। कुनरी ऐं भरपासे में तेज़ हवा सां बरसात दौरान वण पाड़ा पटिजी विया। ॼामशोरो ऐं कोटड़ी में बि वक़्फ़े वक़्फ़े सां जारी बरसात बाद पाणी रस्तनि ते बीहजी वियो। शहरी ॿिटे अज़ाब में मुब्तला। ठठो, घारो, धाबेजी, मीरपुर साकरो ऐं जाती सूदो सामुंडी इलाइक़नि में बि बरसात राङा करे छॾिया। रोड रस्ता पाणी हेठि अचण बाद शहरनि जी अचु वञु मुतासिर। सिंध हुकूमत सरकारी ज़मीनुनि जी गैर क़ानूनी अलॉटमेंट केस में नैब हथां गिरफ़्तार थियल सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट रोशन शेख खे हटाए छॾियो। कमिश्नर कराची इफ्तिखार शैलवाणी नओं सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट मुक़रर। कराची जे एहतसाब अदालत 265 एकड़ सरकारी ज़मीन जी गैर क़ानूनी अलॉटमेंट वारे केस में अॻूणे सेक्रेटरी रोशन शेख, अॻूणे एडमिनिस्ट्रेटर लाला फज़ल रहमान ऐं अॻूणे डायरेक्टर लैंड वसीम खे 2 सेप्टेम्बर ताईं जेल मोकिले छॾियो। नैब गुज़िरियल ॾींहुं ज़मानत रद्द थियण बाद टिनी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो।
कौमी असैम्बली में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ ऐं JUI सरबराह मौलाना फजल रहमान विच में मुलाक़ात दौरान PTI सरकार के टफ टाइम ॾियण लाइ सलाह मशवरा। इस्लामाबाद में मौलाना फजल रहमान की रिहाइशगाह ते मुलाक़ात दौरान ॿिन्ही जमायतुनि जा अॻवान मौजूद हुआ। मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फजल रहमान जो चवणु हो त मुलाक़ात में हुकूमत ख़िलाफ़ तहरीक हलाइण ते इतफ़ाक़ थियो आहे, पर उन लाइ समूरनि अपोजिशन जमायतुनि खे गॾियल तरीक़ेकार ऐं हिकमत अमली तय करणी पवंदी। APC में क़ौम आॾो पंहिंजो लाहे अमल पेश कयो वेंदो। शहबाज शरीफ जो चवणु हो त हुकूमत ख़िलाफ़ तहरीक लाइ पार्लियामेंट खां ॿाहिरि सियासी जमायतुनि खे बि गॾु कयो वेंदो। हुकूमत खे हाणे वधीक अरसो बर्दाश्त नथो करे सघिजे। ऐं घोटकी जे इलाइक़े आदिलपुर वेझो नारीअ जो घर मां गोलियूं लॻल लाश त ॻोठ जीअंदो चाचड़ मां 18 सालनि जी अमीरज़ादी चाचड़ जो लाश मिलियो। पुलिस नारीअ जो लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। शक जी बुनियाद ते हिकु जवाबदार बि गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त नारी जे क़त्ल ऐं आपघात जे हवाले सां जांच कई थी वञे। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।